अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस तरफ़। पाक फौज कैप्टन रिटायर्ड सफदर की गिरफ्तारी के वाक़े ते IG सिंध पुलिस जे ख़र्चनि के मामले की इंक्वायरी मुकम्मल करे लाॻापियल ऑफिसरनि के ज़िम्मेवारियुनि तां हटाए छॾियो। ISPR मूजिब आर्मी चीफ की हिदायत ते IG सिंध के वाक़े की फौज की कोर्ट ऑफ इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ज़ाब्ते की भनकड़ी कंदड़ ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई GHQ में कई वेंदी। ऑफिसरनि जज़्बाती रद्दअमल जो इज़हार किया। ऑफिसरनि के सब्र और ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे हा। वफाकी काबीना कणक जो इमदादी अघ बरकरार रखण जो फैसलो करे वरितो। फैसले में चयो वियो आहे त इमदादी अघ वधण सां अटो महांगो थी वेंदो। काबीना तवानाई कमेटी जी 29 अक्टूबर वारनि फैसलनि जी भी मंजूरी ॾिनी। वज़ीर आज़म महंगाई ते ज़ाब्तो आणण लाइ वधीक क़दम खंया वञनि। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे सेक्रेटरी नोटिस जारी करे छॾिया। बिनी सेक्रेटरीज़ के सबब ॿुधाइण लाइ ज़ाती तौर अदालत में पेश थियण जो हुक्म। DGFWO के भी ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण की हिदायत। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स आहिनि त KCR के फॉल करण लाइ अदालती हुक्मनि ते अमल छो न थियो। ॻाल्हि रुगो उते महदूद न रहंदी। सभिनी खे घुराईंदासीं, ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे कंदासीं। अगुणो वज़ीर आज़म नवाज शरीफ सरकारी प्लॉट की गैर कानूनी अलॉटमेंट वाले रेफरेंस में भी इश्तिहारी करार। लाहौर की एहतसाब अदालत नवाज शरीफ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुक्म। नैब ऐं पंजाब के रेवेन्यू खाते खां नवाज शरीफ की मिल्कियत ज़ब्त करण बाबत रिपोर्ट तलब। धानली कंदड़ ऐं धानली की पैदावार वाइखा थी विया। गिलगित बल्तिस्तान की चूंडुनि में धानली कई वई त अवाम न छॾींदो। हाणे धानली की का भी गुंजाइश नाहे। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ जो अस्तूर में चूंड जलसे के खिताब चवे थी इमरान खान के अवाम हवाले कयो वञे त जी खांस पाई पाई जो हिसाब वठे। इमरान खान के घर भेड़ो करण जो वक्त अची वियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास सुभाणे थींदो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शिरकत कंदा। इजलास में 3 एजेंडानि ते गौर विचार कयो वेंदो। आदमशुमारी नतीजनि जो नोटिफिकेशन जारी करण, एजुकेशन कमीशन बाबत मामलनि ते गौर विचार कयो वेंदो। LNG दरामद ते सूबनि जा ख़दशा ख़त्म करण बाबत रिपोर्ट पेश कई वेंदी। बेड़ियुनि जी रजिस्ट्रेशन और टावर जो कम जल्द मुकम्मल करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान सियाहत और सकाफत खाते पारां अमल दरामद रिपोर्ट पेश। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त कींजर बर्ड CCTV रेस्क्यू सेंटर और एम्बुलेंस सर्विस सूदो ॿिया हिफ़ाज़ती इंतजाम कया विया आहिनि। बेड़ियुनि खे रुगो 2 किलोमीटर ताईं अंदर वञण की इजाज़त हूंदी। गौसपुर भरसा कचवारे इलाइके जंगल थाने की हद में हथियारबंद एक औरत समेत 3 ॼणनि के मुबैना तौर अगवा करे विया। मुलज़िमनि में गौसपुर वासी डाटसन ड्राइवर पोरियत गुलाम मीरानी भी शामिल। पसंद जो परणो कंदड़ सिंधड़ी वासण
नारी फहमिदाशर जे कत्ल वारो मामलो मक़तूल नारी जे मुड़स पारां बासर वडेरे पारां राडूड़ी फैसले में 10 लाख रुपया ॾिण वसूल करण जो इंकशाफ। कत्ल खां अॻु नारी फहमिदाशर के बासर वडेरे पारां वारसन हवाले करण वारी वीडियो आवाज़ टीवी के मिली वही है। इस्लाम कोर्ट में बासर वडेरे पारां शागिर्द के मुबैना तौर बदफैली जो निशानो बनाइण जो केस दाख़िल। शागिर्द जे वारसन तरफ़ां एहतजाज खां पोइ दाख़िल केस में शागिर्द सां बदफैली वीडियो वायरल करण ऐं जानी नुक़सान पहुचाइण लाइ धमकाइण जा कलम शामिल। मुतासिर नींगर जे वालिद जो चवणु आहे त बासर जवाबदार पुट खे यरगमाल बणाइण खां पोइ 3 ॾींहनि ताईं बदफैली जो निशानो बणायो। पशमोर वेझो ॻोठ खावन बख्श मलिक में कराची वासिड़ मासूम बाड़ी सां ॾाढाई जो इंकशाफ। पुलिस बाड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। कोठिया में वापारी अगवान हाजी अल्लाहदाद तरीन के कत्ल बारे के खिलाफ वापारी बिरादरी सरापा एहतजाज। अंजुमन ताजरान बलोचिस्तान के सॾ ते कोठिया में शटरबंद हड़ताल ऐं मुज़ाहिरा। खानपुर महर वेझो ॻोठ इमाम बख्श आलमाणी में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरिती। 2 ॾींहनि दौरान 2 ॿार फौत थी विया। 10 खां वधीक ॿार गैस्ट्रो में मुब्तला।